हाणे बाण जी बिचा कंदस जैसा मुझे तो न कंदीअसि जैसा लुड़ोड़ी पंहिंजे आव जो बारो हल्को कंदीअसि बा हाणे त हू रहे ई न आहे बाक़ी केरु आहे जेको खैरा जी खोस सहंदो। अम्मा दिल न लाए, वक्त गुज़रण सां दिल जा घाव भरजी वेंदा आहिनि। मण खैरा जे सिर जो खैर घुरी छा कंदसि हो कंहिंजे लाइ सिर जो खैर घुरंदसि हाणे। खैर हुजे, सदा खैर हुजे। अदा तूं कीअं बि करे कोशिश करे मामा वारनि खे न्यापो करे छॾ। ठीक है भाजाई, कोशिश कयां थो। फोन नंबर तो है ही कोन, बाकी हितां कंहिंखे रवानो कयां थो। अहिड़ी किस्मत है हो अञा पई जियारे अहिड़ी किस्मत अञा थी जियारे मुंहिंजो पुनलवर सूर्यवर सतत सतत हाँ बिल पुनो पुराणो हाल आहे। ॾाढी बुरी ख़बर ॿुधी आहियां रुस्तम। बुरी ख़बर ॿुधण में आयो आहे त जब्बार परियल खे मारे विधो ऐं पुलिस वरी जब्बार खे मारे विधो। छा? जी रुस्तम, पुलिस त रण मारे ॾिनो आहे। पर जब्बार परियल खे छो मारे थो? शुरू खां वठी हुननि जी पाण में अणबणत हलंदड़ हुई। केॾा बि खणी पाण में फिका मिठा छो न हुजनि, पर जब्बार कॾहिं बि पंहिंजे सहुरे जो क़त्ल न कंदो। तूं छा थो सम्झी रुस्तम? इहे सभु कम पुलिस जा आहिनि। हिन वक़्तु हू आपे खां ॿाहिरि निकितल आहे। सुकनि सां गॾु सावनि खे बि साड़ींदा पिया वञनि। अचर खां पोइ जब्बार ऐं जब्बार खां पोइ हाणे ख़बर नाहे त कंहिंजो रुख कंदा। हाणे असांखे थोरो ख्याल में रहणो पवंदो रुस्तम। हा रुस्तम, मुंहिंजी सलाह वठ त कुझु ॾींहंनि लाइ हितां निकिरी वञे। हितां निकिरी वेंदासीं न सर, पर मूं तोखे हिते इन करे घुरायो आहे त मूंखे हर हाल में महमूद ॿाहिरि घुरिजे। बाक़ी कुझु ॾींहं आहिनि, जीअं महमूद जो रिमांड ख़तमु थींदो पुलिस चालान करे जेल माणींदसि। मां तोखे महमूद जी ज़मानत कराए ॾींदुसि। असद इहे सम्झ त हीउ तुंहिंजो पंहिंजो कमु आहे ऐं हिन कम लाइ मां ॿीहर तो वटि न ईंदुसि। बेफ़िक्र रह रुस्तम, तो हिकु चकर चयो असां सम्झी वियासीं। बार बार चवण जी ज़रूरत न आहे। भारत थी असद वधि खां वधि कोशिशि कंदो रहंदुसि। ठीकु आहे असद, पोइ मोकिलाईंदा आहे। पिरियल हल त हलो। किथां जो प्रोग्राम ठाहियो अथई रुस्तम? हल त परियल ऐं जब्बार जी फातिहा करे ॾियूं। रुस्तम चयो आई छा? हिन वक़्तु पुलिस जी वठ वठा लॻी पई आहे ऐं उन्हनि जे में चढ़ंदे कुझु बि कोन थींदो पिरियल, कुझु बि कोन थींदो। जेकॾहिं आया त हुनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। एतिरो आसान नाहे रुस्तम खान जो शिकार करणो। एतिरो आसान नाहे जो चंद बीमार सिपाही अचनि ऐं रुस्तम खान जो शिकार करे वञनि। जीअं तुंहिंजी मर्ज़ी रुस्तम। तो आज नहीं छा थींदो मुंहिंजो आख़िर छा थींदो? हिते केरु ॿुधण वारो नाहे। बाबा ऐं अदा पंहिंजी दुश्मननि जे मसइलनि में मसरूफ़ आहिनि। उन्हनि जो को हिन तरफ़ ख़्याल ई नाहे त के हिन घर में बि इंसान था रहनि। उन्हनि जा बि के ख़्वाब ऐं उमेदूं आहिनि। उन्हनि जी बि पंहिंजी ज़िंदगी आहे। कॾहिं बाबा ऐं अदा ॿियनि जी ज़िंदगीअ जे बारे में सम्झी न सघंदा? बाबा ऐं अदा सां पंहिंजी आज़ादीअ लाइ जंग जोटण अजाई आहे, छो त उन्हनि जो मूं तरफ़ को ख़्याल ई नाहे ऐं मूंखे को अहिड़ो क़दम खणणो पवंदो जीअं बाबा ऐं अदा जो समूरो ख़्यालु मूं तरफ़ थी वञे या मूं मथां पंहिंजो पूरो ख़्यालु हटाए छॾनि, जीअं मां हिन हवेलीअ जी चार दीवारीअ मां ॿाहिरि निकिरी के घणियूं सुख सां गुज़ारे सघां। हा हा, मूंखे कुझु अहिड़ो ई क़दम खणणो पवंदो। अम्मा अम्मा छा पई सोची? कहिड़े ख़्यालनि में गुम आहीं? न न मायरा न, अॼु खां पोइ हिन घर जे कंहिं बि फ़र्द सां ॻाल्हाइण अजायो आहे, छो त इन सां को बि अमल न थींदो। पोइ अजायो ॻाल्हाइण मां कहिड़ो फ़ाइदो? अम्मा अम्मा छा पई ॾिसी? मायरा मायरा मां तोसां आहियां। अम्मा छा पई सोची? अम्मा अल्लाह ख़ैर करे।
छोकिरीअ खे छा थी वियो आहे? किथे? न न, ईअं नथो थी सघे, ईअं नथो थी सघे। मायरा, मायरा, या अल्लाह, तूं ख़ैर कजांइ। मुंहिंजी न्याणीअ खे हर आफ़त ऐं मुसीबत खां परे रखजांइ। तेरे न सारी का दुश्मनी कानी पीछे ताई गाड़ी क्यों रोकी है मेरी उधर ते? तोखे मारण लाए। हाँ, मेरे को मारण दे लाए सब उधर ते। अरे न यार, तोखे कोन था मारियूं। ये आखन उधर ते मैं समझा पिया त मेरे को मारे सो अज। अरे मोलू, कंहिंजी पूरी गाल ॿुधी पोइ पंहिंजी गाल कंदो कर। हुकुम करो, हुकुम करो। उधर ते मैं गरीब को क्यों बिहाए वे रस्ते ते? ॿुधण में आयो आहे त तव्हांजे ॻोठ में बाबा ॾाढे खून थियनि, ॾाढे। सॼा अधु ॻोठ मरी चुके, अधु ॻोठ उधर ते। बाबा मलूक, दोसू ऐं ॾुटराए ॿिए, जब्बार ऐं परियल इहे बि मर गए ऐं नंढा रेस मौत जी छिक छिकाच छिक छिका उधर ते। तूं हिन वक़्तु कारे वञी? इहो शहर पिया वेंदा, शहर। रेस हाकिम खाने न वो अस्पताल चई उनकी सार संभाल लाने पिया वेंदा उधर ते। तूं केॾे पिया वेंदे उधर ते? तव्हांजे ॻोठ पिया वञी। तूं इहो ॿुधाए त रेस दिलावर खान ॻोठ आहे या शहर वियो? इहो ख़ैर न पुछंदा उधर ते। बोलो, तव्हांजे ॻोठ जा जेके माण्हू मरी विया आहिनि, रेस सां हुननि जी फातिहा करणी आहे ऐं हाकिम खान जी हयातत लाइ अस्पताल त वञी कोन था सघूं। सोचुमि त रेस दिलावर खान सां मिली हुनखे आथत ऐं दिलि जाए ॾेई जा। बाबा खुट कई न करो, रेस ॻोठ वेठा आहे, ॻोठ तुसां वञो उधर ते। महिरबानी मोलू, महिरबानी। हाणे तूं बि वञी भली थी अच। हल पिरिला। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मेरा मक़सद है थोड़ा ख्याल न वञे। पुलिस दा एॾा ज़ोर उधर ते, जीअं अॼुकल्ह रोंबे ते हारियां दा ज़ोर उधर ते। पुलिस पाण खे छा कंदी? पुलिस खे मोह ॾेई वठंदासीं। तूं घबराए न मोलू। पुलिस को मोह पे देंदे न। मैं बजे ट्रका पुलिस जा मोकलेंदा वे। देखा तुसा किए पे मोह देंदे वे उधर ते। असांजा सोचो ही मस त जब्बार जा कम पुलिस लाही छड़िया। जब्बार मथा एतिरा के कोन हुया खानू, वो भी पुलिस उनके बख्श कोन कयो। अकबरी मूसा खान जो चमचो आहे सिकंदर, जंहिंजो इहो सॼो कम आहे। हाँ दिलबर, ॿुधाए कहिड़ी ख़बर खणी आया आहीं? कानू परियल जे खून जो इल्ज़ाम पुलिस जब्बार जे मथां हणी छॾियो। कानू पुलिस पंहिंजो दामन साफ़ करण लाइ इहो इल्ज़ाम जब्बार मथां आयो हूंदो। हाणे असांखे नए सिर जांच करणी पवंदी। किथे असांजे यार जो क़ातिल ॿियो हुजे ऐं उहो हुते सुकून सां घुमंदो, असां जब्बार खे क़ातिल सम्झी माठ करे वेही रहूं। कानू जेकॾहिं क़ातिल जब्बार न आहे त पोइ पक सां मूसा खान वारो गार्ड मुजीब हूंदो। मुंहिंजो पाण ॿियो शक इन मुजीब मरवान मथां वञे थो। आचर जो न ई सही, पर मुजीब केतिरा ई नाहक क़त्ल करे छॾिया। सिर्फ़ इहा ख़बर पवे त इहो रहे किथे थो। हूंदो मूसा खान वटि किरियल उनजी औताक ते। मूसा खान जी औताक में हुजे या उनजी पकड़ में, हाणे उनखे खनु खर दिमाग़ जी मौत खां केर बि बचाए नथो सघे।
याद रख जा गुंददा तो मुखे तंग जायवा इतना तो बाहर निकला पालो खून तू जो कंदुस रहमत गुंददो किले तो रहमत मादो मोलू हेते रेस जो न्यापो न न न रेस फोन ते गलाए वठिया किथे मोलू मुखबरी त कोन तो करी ॾाढो ॾुख थियो दिलावर खान यकीन कयो त मूंखे ॾाढो ॾुख थियो मूंखे त सम्झ में ई कोन थो अचे त एतिरा लाॻीतो हादसा तव्हां जे ॻोठ में छो रुस्तम खान बाबा असां माण्हू आहियूं मोहबती ऐं कुझु माण्हू असांजी मोहबत ऐं छूट जो नाजायज़ फ़ाइदो वठी हिन ॻोठ जो अमन ऐं सुकून तबाह करे रहिया आहिनि पर उन शर पसंदनि खे मां कॾहिं बि माफ़ न कंदुसि उन्हनि खे उन्हनि जे कीअ जी सज़ा मां ज़रूरु ॾींदुसि ज़रूरु नाराज़ न थिए दिलावर खान हिन ॻोठ जो अमन बिगाड़ण में वॾे में वॾो हथ तुंहिंजे भाउ हाकुम खान जो आहे इन में को बि शक न आहे रुस्तम खान पर हिन वक़्तु हू पंहिंजे कीअ जी सज़ा लोड़े पियो बाबा रुस्तम खान ख़ुदा जे अॻियां देर आहे अंधेर न आहे हाकिम खान मज़लूम जे आहुनि जे चकीअ जे विच में पीसजे पियो ऐं हिन वक़्तु हू ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़े पियो इहो ॿुधी असांखे ॾाढो ॾुख थियो आहे दिलावर खान डॉक्टर छा था चवनि बाबा डॉक्टर वीचारा त पंहिंजे तरफ़ां बचाइण जी वॾी कोशिश करे रहिया आहिनि पर बचण जी उम्मीद तमामु घटि आहे अलाह ख़ैर कंदो दिलावर खान असीं हाकिम खान जा मदान आहियूं अलाह कंदो त डॉक्टर हाकिम खान जी हयाती बचाइण में कामयाब वेंदा फकियूं कनि फ़र्क़ु तॾहिं जॾहिं अमुर थिए अलाह जो बाबा हाणे तूं असां कुझु नथा करे सघूं ऐं डॉक्टर वीचारा उहे त पंहिंजी कोशिश करे रहिया आहिनि हाणे त डॉक्टर बि कुझु नथा करे सघनि जॾहिं मज़लूमनि जूं आऊं असर वठंदियूं आहिनि न त ज़ालिम जो अंजाम इहो ई थींदो आहे दिलावर खान थी सघे थो त रब हाकिम खान खे ज़िंदगी बख़्शे ऐं तौबा करण जो वरी मौक़ो फराहम करे थी सघे थो रुस्तम खान थी सघे थो पर मूंखे नथो लॻे त हाकिम खान खे का नई ज़िंदगी नसीब थींदी असांजी त इहा ई दुआ आहे त हाकिम खान नई हयाती माणे तूं छा थो सम्झी त हिन दिलि मां हाकिम खान लाइ दुआऊं नथियूं निकिरनि भली हू केतिरो बि ज़ालिम हुजे आख़िर मुंहिंजो भाउ दिलावर खान जी त पूरी रियासत जो वारिस आहे मां कीअं चाहींदुसि त हू वञी मौत खे गले लॻाए मां त पूरी कोशिश कयां पियो जे मुंहिंजो वस हले न मां त पंहिंजी ज़िंदगी ॾेई बि
हाकिम खाने की जिंदगी बचाए वठा। कारा सोचो तो एक महीने में जगह खाली थी मिलंदी तो एक महीनो रुकियो सिको गुजारे बिना थी सो यम करे हाणे तो खबर नथी पवे अला 2.5 महीना इद्दत में वेंदी अला 4 महीना छोकू मरी रहे भूख से हल तो हली रह सके था हली मिंट में रखियो तो असांखे जगह खाली करा दे ऐं माई के चवे तो इद्दत वनी पिया ते करे तो यम करे वाह रे वाह वाह जो अकल जी ड्रोड़ कई थी भूख ते छो जेकॾहिं इहा ॻाल्हि रईस सां कईसीं त ओस ताणी ओ ताक़ ते पाज़र हलंदो रहंदो जेसीं ताणी इन्ही माई जा 2.5 महीना इद्दत जा पूरा नथा थियनि बुख ते पोइ कयूं त आख़िर छा कयूं सॼो ॾींहुं गिटिल में रुलंदे त कोन गुज़ारींदासीं न पंहिंजी जॻह हूंदी ॿियनि जे दरनि ते त कोन रहंदासीं न सो बि यम करे फ़िलहाल हितो हल त घड़ी सवा बाग में आराम कयूं पोइ उते वेही करे सलाह सवाब कयूं था हा कारा हिते त बि दिमाग़ मां पघर पियो थो वे हली था उते पोइ सलाह कयूं यम करे ॻोठ जे चइनी तरफ़ुनि खां फिरी वञो जेसि ताईं मां ऑर्डर न ॾियां कंहिं माण्हू खे ॻोठ खां ॿाहिरि न छॾिजो जेकर ज़बरदस्ती कनि त पोइ ॼंगुनि में गोलियूं हणिजो पर ॿाहिरि निकिरण न छॾिजो तव्हां ईअं कयो ओभारे पासे वञी बीहो ओलह पासे छमन वारनि खे मां बीहारियो आहे ठीकु आहे हलो पोइते मोट साम्हूं पातर अचनि पिया कबता पातर पहुची विया अथई अरे ॻाल्हि ॾिसो न छा कंदा बुख ते अरे अहिड़ो पढ़ियल अथई अहिड़ो पढ़ियल इन्हनि सां ॻाल्हाइण सुठो न अथई इन्हनि सां ॻाल्हाइण ॼण पंहिंजे पातरनि खे कूर कई मुंहिंजी सलाह अथई त रख गोॾनि ते ज़ोर बाबा साईं पूरे कोठे के पुलिस जो घेरो है घेरो और सब तो गुलाम कादर खावन गुलाम कादर तू हिनन के वठी के घर में बिहार मां पुलिस के मोड़ पाणी अचा थो न अच्छा बियो पुलिस के पुलिस सा मां पाण मोड़ी न रस्तम न कुछ भी कही तो बड़ी खून रसी थी तू गुलाम कादर सावन पुलिस के मां पाणी तारियां थो किथे गद्दारी त कोन थींदी न रुस्तम न गुलाम कादर पंहिंजो दोस्त आहे अचो मूंसां अचो 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 सर इंफॉर्मेशन पक्की आहे रुस्तम ऐं हुनजा साथी ॻोठ में लिकल आहिनि असांजा जवान ॻोठ जे चइनी तरफ़नि खां कड़ो चाड़ियूं बीठा आहिनि नफ़री तमामु घटि आहे सर जेतिरो जल्द थी सघे नफ़री मोकिलियो मां करम खान सां गॾु वधीक नफ़री मोकिलियां थो मूंखे अॼु हर हाल में रुस्तम खपे ज़िंदा या मुर्दा ओके सर सिकंदर खान जो सुठो न पियो करी सुठो दिलावर खान असांखे इहे मथां खां ऑर्डर मिलियल आहिनि तव्हां जेको कदम खणो पिया ख़बर अथव त केतिरो ज़्यान थींदो जेकॾहिं हिन जे नुक़सान खां बचणु चाहींदो रुस्तम ऐं हुनजो साथी असांजे हवाले कर
रुस्तम कॾहिं बि हथ न ॾींदो। पोइ तुंहिंजी भलाई इन में आहे त पंहिंजी औताक ऐं हवेली जो दर बंदि करे वेही रहो ऐं असांखे असांजो कमु करणु ॾे।